मां पंहिंजी हिन प्रेज़ेंटेशन जेकी मूं ठाही आहे हिनखे शुरू करण खां अॻु में चाहींदुसि त ॿ चारि शयूं अॻु में तमीज़ जे तौर ते ॻाल्हायां त ॿोली हाणे लिसानियाती मसइलो न रहियो आहे त सिर्फ़ु ॿोली जो मामिलो सिर्फ़ु लिसानियात जो मामिलो आहे। पूरी दुनिया में इन ॻाल्हि ते हाणे ॿाराया न रहिया आहिनि, हिकु राय ते अची विया आहिनि त ॿोली हिकिड़ी साइंस आहे ऐं जदीद साइंस आहे ऐं असांखे ॿोलीअ ते सिखण जे हवाले सां सेखारण जे हवाले सां दिली तौर ते ज़हनी तौर ते मञिणो पवंदो त ॿोली हाणे साइंस आहे। उनजो तालुक़ु सिर्फ़ु लिसानियात सां न आहे, उनजो तालुक़ु समाज सां आहे, उनजो तालुक़ु सियासत सां बि आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उनजो तालुक़ु जज़्बात सां बि आहे। ऐं पाकिस्तान जे हिन चइनी सूबनि जे जेको जाग्राफी आहे उन में इलाही ॿोलियूं ॻाल्हाई वञनि थियूं ऐं 5-8 ॿोलियूं त तमामु वॾे पैमाने ते सूबनि जूं वॾियूं ॿोलियूं आहिनि, पर जेतिरो जज़्बात जो तालुक़ु आहे त सिंध में ॿोली लिसानियात खां वधीक साइंस खां वधीक जज़्बाती मामिलो बि आहे। ऐं असां सिंध जा माण्हू ॿोली जे हवाले सां तहरीक क़ौमी ॿोली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जी तहरीक हुजे या इदारनि में ॿोलीअ खे लागू करणु हुजे या असेंबलियुनि मां ॿोलीअ जे हवाले सां जेका लेजिस्लेशन कराइणी हुजे उन में सिंधी माण्हू सभ खां अॻियां रहियो आहे। इन मां इहो साबित थो थिए त सिंधी माण्हू पंहिंजे ॿोली जे हवाले सां ॾाढो जज़्बाती बि आहे ऐं उन जज़्बात हमेशह जज़्बाती हुजण खे मनफ़ी अंदाज़ में पेश कयो वेंदो आहे त हीउ फलाणो माण्हू जज़्बाती आहे या हीउ फलाणो ई धुर जज़्बाती आहे। इहो जज़्बाती हुजणु एॾो मनफ़ी बि कोन्हे जेतिरो मनफ़ी पेश कयो वेंदो आहे। सो लिसानियाती मामले खां वठी समाजी ऐं सियासी ऐं जीअं ताज साहब ॻाल्हि कई त सिंध जी जेका जाग्राफी आहे उहा कश्मीर खां कराची ताईं ऐं कारूंझर खां वठी किंझर ताईं जेका जाग्राफी आहे उन में जेके माण्हू रहूं था उन में मुख़्तलिफ़ हालांकि सिंध हिकिड़ी आहे पर उन में ॿोली ते जेके असर थियनि था उहे असर बि असांखे ज़हन में रखणु खपनि। कुझु असर फितरी आहिनि, कुझु गैर फितरी आहिनि ऐं फितरी असरनि खे क़बूल करणु खपे, गैर फितरी असर खे ज़ाइल करण जी कोशिशि करणु खपे। हर फ़र्द खे करणु खपे, इदारनि खे करणु खपे। जीअं असां इहा ॻाल्हि कई त उत्तरादी जेका लहजो आहे सिंधी ॿोलीअ जो उन में विसरिगी आवाज़ वधीक नुमाया आहिनि, जेके एस्पायरेटेड साउंड्स आहिनि जंहिंमें हे जो आवाज़ थो अचे ऐं इहो साॻा वारी जेके आवाज़ आहिनि उहे जंहिं महिल लाड़ में वञूं था त भाउ खे बा था चऊं, हमज़ो बि खाई था वञूं ऐं भे खे बे था करे छॾियूं। उतां जी मौसम ऐं सामूंडी पट्टी जा जेके माण्हू थियनि था उहे माण्हू उन लिहाज़ खां आवाज़नि जी जेको उचार आहे उहो उनजो पंहिंजे नोयत जो आहे, उनखे ग़लति नथो चई सघिजे। साॻी तरह तव्हां जीअं बुनियादी तौर ते जेके ॿ वॾा लहजा असां चऊं था त सिंधी ॿोलीअ जा लाड़ी ऐं उत्तरादी, वरी उन में अंदरि वरी खोड़ सारा ॿिया बि वरी उपभाषाऊं जेके चइजे सब डायलेक्ट्स जेके आहिनि उहे ॿोलीअ जा लहजा आहिनि। ऐं अक्सर ॿुधण में ईंदो आहे हिक ॿिए खे दोस्त चवंदा आहियूं त फलाणे इलाइक़े जा माण्हू ग़लति था ॻाल्हाइनि, असां सही था ॻाल्हायूं, असां सही आहे असीं ठीकु कोन्हे, चवंदासूं ठीकु आहे चवंदासीं ठीकु कोन्हे, ऐं बाज़ार ठीकु आहे बाज़ार ठीकु न आहे, ऐं जेको असां चवंदा आहियूं उहो सही आहे, बाक़ी जेको हिन खां सवाइ ॿिया जेके ॻाल्हाइनि था उहे ठीकु न आहे। इहो जेको रवैयो आहे इहो मुनासिबु रवैयो न आहे। ऐं ॻाल्हाइण जी ॿोलीअ में जेके लहजा आहिनि उन लहजनि जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे, उन्हनि खे तव्हांखे ग़लति चवण जी मुंहिंजे ख़्याल में इजाज़त न आहे या ग़लति चवण जी हक़ न आहे त फलाणे इलाइक़े जा माण्हू ग़लति था ॻाल्हाइनि। हा, बाक़ी इहो आहे त जेका सूरत ख़ती आहे सिंधी ॿोली जी हिकिड़ी ख़ूबसूरती इहा बि आहे त हिकिड़ो मयारी लहजो तइ थियल आहे। हाणे न थियो आहे, उनखे बि काफ़ी टाइम थियो आहे, 100 साल खां वधीक टाइम थियो आहे जेके हिकिड़ो मयारी लहजो मयारी जेको उनजो डिक्शन आहे उहो तइ कयो वियो आहे। तव्हां जेकॾहिं KPK में वेंदव त उतां जी जेका पछतो आहे हिकिड़े इलाइक़े जी पछतो ॿिए इलाइक़े जी पछतो खां माण्हू हिकिड़ी ॿोली जा माण्हू एतिरा जो वेहनि था त पाण में सम्झी कोन था सघनि, पर सिंध में ईअं किथे कोन्हे त गुलाड़ची जो माण्हू ऐं ठुल जो माण्हू पाण में वेहनि त ॿोली सम्झी कोन सघनि। हिते इहो फ़र्क़ु कोन्हे।
सो इहा ॻाल्हि तय थी मुंहिंजे तरफ़ खां त ॻाल्हाइण वारी ॿोलीअ जा लहजा जेके आहिनि सभु सुहिणा लहजा आहिनि ऐं इहा सिंधी ॿोली जो सूंहुं आहे। इन ते जेको तनक़ीद आहे उहा कंहिं हद ताईं नाजाइज़ आहे त फलाणे इलाइक़े जी ॿोली सही कोन्हे। अॼुकल्ह हिकिड़ो फेसबुक ते हलियो त फरी जेके फ़नकार आहिनि उहो ॿोलीअ जो ॿेड़ो था ॿोड़नि, ज़हरियूं ज़बरूं हेठि मथे करे ऐं राति खुटी राति खे ते खे ज़बर ॾियणु, सिंध खे ज़बर ॾियणु, सिंध जाॻे पई। सो इहा हिकिड़ी उतां जो हिकिड़ो लहजो आहे, उन खां को ठीकु करे बि कोन थो सघे। या शिकारपुर में असां चवंदा आहियूं खटूं खटां मुछूं मुछां। हाणे इहो उते जेके 12 लख माण्हू रहनि था, उन 12 लख माण्हुनि खे कोई हिकिड़ो लेक्चर ठीकु कोन थो करे सघे त तव्हां इहो वाहिद जमा खे तव्हां हीअं पढ़ो जीअं असां था चऊं। पर इहे शिकारपुर जा माण्हू जंहिं महिल लिखंदा त खटां कॾहिं महिल लिखंदा, खटूं लिखंदा। सो असांजे मथां जेका ज़िमेदारी आहे उहा इहा आहे त जेका मयारी लहजो आहे लिखत में, सूरत ख़तीअ में, उनखे असां उहे पढ़ूं, उहे लिखूं जीअं असांखे सम्झायो वियो आहे, जीअं असांजी तय थियल कुझु शयूं आहिनि। बाक़ी ॿोलीअ ते असर ॿियनि ॿोलियुनि जा बि थियनि था ऐं जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि, सम्झो जो शायदि अहिड़ो को इलाइक़ो हुजे जंहिं इलाइक़े में ॿियनि ॿोलियुनि जा माण्हू न रहंदा हुजनि। ख़ासि तौर ते हिन जैकबाद कश्मीर वारे पासे जेके बलोच कम्यूनिटी जा माण्हू आहिनि उहे बलोची ॻाल्हाइनि था, पंहिंजे घर में पंहिंजे समाज में ॻाल्हाइनि था, सिंधी ॻाल्हाईंदड़नि सां गॾु ॻाल्हाइनि था त हिक ॿिए खां ॿोलियुनि जा असर वठनि था। जो ई मां सम्झां थो सिंध जो वाहिद इलाइक़ो आहे जिते 80-90% सराइकी ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि ऐं उतां जा जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे बि सिंधी जेका आहे उहा सराइकी ज़िंदा सिंधी था ॻाल्हाइनि। ऐं हेॾे बि घोटकी साइड ॾिसो त उहो पंजाब खे वेझो आहे, सादकाबाद खे वेझो आहे त उनजी ॿोलीअ में सराइकी जो असरु नुमाया आहे। ऐं जिन इलाइक़नि में बिरावी ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जी ॿोलीअ ते उनजो असरु आहे। कराची में जेके माण्हू सिंधी रहनि था उनजी उर्दू पंजाबी ऐं ॿियनि ॿोलियुनि जो असरु आहे। इहे असर फितरी आहिनि, इन्हनि असरनि खे रोकणु एॾो सवलो न आहे। ऐं मां जेके ॼाणे अचां पंहिंजी प्रेज़ेंटेशन तरफ़ उन में काफ़ी शयूं आहिनि जेके असां तफ़सीली तौर ते कंदासीं। पर उन खां अॻु में हिन में हिकिड़ी तव्हां मुसलसिल ॿुधो आहे, जेकॾहिं तव्हांखे थोरो हिकिड़ी नंढड़ी सरगर्मी कराइजे त हिकिड़ो मुकालमो आहे, हिकिड़ो नंढो पैराग्राफ आहे, उहो थोरो पढ़ी वठूं ऐं तव्हां हिकिड़ो दोस्त उनखे पढ़े ऐं पोइ वरी सरगर्मी में छा करिणो मां तव्हांखे ॿुधायां। हिन वक़्तु मां ॻाल्हायां थो त तमामु घणी कोशिशि थो कयां त उर्दू अंग्रेज़ी खां पाक थी करे ॻाल्हायां, छो जो सिंधी ॿोली जी सिख्या जो लेक्चर हुजे ऐं उन में माण्हू उहा ई हीअ ॿोली ॻाल्हाए त इहो हाणे सिंधी समाज में तमामु घणो ॾुखियो थी पियो आहे त तव्हां सिंधी ॻाल्हायो ऐं निज सिंधी ॻाल्हायो। इहा ॿोली तव्हांखे निज सिंधी ॿारहाड़ी में मिले थी। ॿारहाड़ी उहा जंहिं ॿारहाड़ीअ में ॿियूं ॿोलियूं घटि आहिनि या मीडिया जो इलेक्ट्रॉनिक मीडिया जो वाहिपो घटि आहे। हिन खे जेकॾहिं तव्हां हीअ ॾिसो, मां हिनखे वरी साॻो ई पैराग्राफ आहे जंहिंमें वरी जेके ॻाढ़ा अखर आहिनि इहे सॼा करे विया आहिनि त 50% जेके 50% हुन में लफ़्ज़ आहिनि इहा ई परसेंटेज आहे जेका असां पंहिंजे रोज़ाना ॿोलीअ में ॻाल्हायूं था ऐं हिननि सभिनी जा मुतबादिल सिंधीअ में मौजूदु आहे। हा, तलफ़ुज़ खे ॿुधाइणो आहे त इहे जेके ग़लतियूं असां ॻाल्हाइण में कयूं था त मच्छीअ खे मछी, शहर खे शहर, इहो असांजी तलफ़ुज़ जो न बल्कि असांजे लहजे जो मसइलो आहे। ऐं जीअं असां पहिरियों मूं ॻाल्हि कई त लहजे जे मसइले खे लेक्चर सां या कंहिं 2-3 ॾींहंनि जे प्रोग्राम सां ठीकु नथो करे सघिजे। पर इहो इजाज़त आहे त आम माण्हू इहे ॻाल्हाइनि था पिया, पर ॿिनि माण्हुनि खे इजाज़त न हुजणु खपे। हिकिड़ो उस्ताद खे त उहो शे शटरी पढ़ाए या मीम मशी पढ़ाए, उस्ताद खे इजाज़त न खपे कहिड़े बि इलाइक़े जो हुजे। उस्ताद जी तरबियत में इहा एॾी त ज़बरदस्त क़िस्म जी तरबियत हुजे जो हुनखे आवाज़ लहजा सभु दुरुस्त हुजनि, उहे हुजनि उनखे मयारी हुजनि, जेके तय थियल हुजनि। हिकिड़े उस्ताद खे इजाज़त न आहे ग़लती करण जी। ॿियो उन माण्हू खे जंहिंजो तालुक़ु मीडिया सां आहे ऐं उहो माण्हू जंहिं महिल लिखे थो, ॻाल्हाए थो ऐं लाइव अचे थो त उहो मशी न चवे, उहो छहर न चवे, उनखे ट्रेनिंग ठीकु ठाक हुजणु खपे। त उते उहो उनखे ॿिनि माण्हुनि खे इजाज़त न आहे। वाहिद जमा ते ज़िक्र थियो आहे ऐं वाहिद जमा जा जेको हर ॿोली खे पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो निज़ाम थिए थो ऐं असां वटि जेको सिंधीअ में आयो आहे उहो अरबी ऐं फ़ारसी खां आयो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि सुठी थी आहे त इहा जेका तहरीक आहे जेके असां क़ौम परस्त तहरीक चऊं उहा असांजे सभिनी शयुनि में शामिलु आहे ऐं असां इलाही
इलाही मामलनि ताईं असां काफ़ी कामयाब बि थिया आहियूं त असां पंहिंजी ॿोलीअ खे हिकिड़ी घटि में घटि एतिरो अहसासु आहे। सुबुह मां पंहिंजे ऑफिस में वेठो हुउमि ऐं जंहिं महिल मूं ॻाल्हि कई, असांजा हिकिड़ा पंजाब खां दोस्त आयल हुया त मुंहिंजो सेशन आहे हिकिड़ो सिंधी ॿोली जो दुरुस्त इस्तेमालु या बिगाड़, त उहे हैरान पिया थियनि त घटि में घटि अहसासु त तव्हांखे आहे न, असां वटि पंजाबी ॿोलीअ जो या उर्दू ॿोलीअ जो दुरुस्त इस्तेमालु वॾो इशू आहे। इस्तेमालु ई कोन था कयूं असां पंहिंजी मादरी ॿोलियुनि खे, ऐं तव्हां वटि दुरुस्त इस्तेमालु ताईं त पहुता आहियो न, तव्हां त घटि में घटि ॻाल्हायो था, हाणे दुरुस्त इस्तेमालु ताईं पहुता आहियो। सो असां वटि काफ़ी सुठी शइ आहे त असां पंहिंजे ॿोलीअ जे हवाले सां केतिरा बि असां चऊं त असां स्लो आहियूं, पर पोइ बि कोशिशि आहे त काफ़ी तरह त असां शयुनि खे बहितर कयो आहे। शेख अयाज़ पंहिंजे जेको ॾीआ ॾीआ लाट असांजे जेको मुहाग आहे उन में तमामु सुठो लिखियो आहे त फ़ारसी ज़दगी मां 70 ताईं 75 वारे ज़माने ताईं अयाज़ जी शाइरी बि फ़ारसी ज़दा शाइरी हुई, ऐं सॼी जेको सिंधी अदब हुयो या ख़ासि तौर ते सिंधी शाइरी हुई अरबी फ़ारसी उर्दूअ जे असर में हुई। उनखां पोइ 80 85 खां पोइ 90 खां पोइ जेको हिकिड़ो सिलसिलो हलियो, उनखां पोइ ॿोली आहिस्ते आहिस्ते निजी थियणु शुरू थी। सो हीअ जेके असां वटि जेके वाहिद जमा जो जेको निज़ाम आहे उहो सिंधीअ जो पंहिंजो आहे, ऐं उहो सॼो आवाज़नि ते आहे। ऐं आवाज़ कीअं आहिनि त हाणे उन में फ़र्क़ु थिए थो इलाइक़े जो, त फलाणे इलाइक़े जा माण्हू हीअं था चवनि, फलाणे इलाइक़े जा माण्हू था अचनि, पर उन जे बावजूद बि कुझु शयूं तइ थियल आहिनि, ऐं असांखे जेकॾहिं उहे लिखण दौरान ॻाल्हाइण दौरान ख़बर हूंदियूं त असां उहो दुरुस्त इस्तेमालु कंदासीं। हाणे सिंधी ॿोली जो जेको मिसाल ओ जो आवाज़ु आहे, जेको लफ़्ज़ ओ ते ख़तमु थिए थो त उनजो वाहिद जमा जेको उनजो जेको जमा आहे उहो आ ते ख़तमु थो थिए। तोतो आहे त उहो आख़िर में ओ आहे, तो, ऐं उनजो जमा थियणु खपे, तव्हां सभिनी ख़बर आहे त तोता, त उहो आ में तब्दील थो थिए। अहिड़ी तरह सां ऊ जो आवाज़ु आहे, इहे 10 जेके असांजा वाविल आहिनि, 10 ई आवाज़नि जो जेको जमा आहे उहो वरी अॻिते हली करे हिकिड़े ॿिए आवाज़ में तब्दील थिए थो। हाणे हीअ आहे जेका ॻाल्हि कई त उर्दू ज़दा या उर्दू वरी ख़ुदि जेका आहे उहा पाण फ़ारसीअ खां ऐं अरबी खां इंतिहाई सख़्तु मुतासिर आहे। त हक़ खे हुक़ूक़ चवंदा आहिनि, असांखे काफ़ ते ज़बर ॾियणी आहे, हक़, ख़त न ख़ुतूत न ख़त, नुकूल न नक़ल, ऐं रसूम जी जॻह ते रस्मूं। हाणे ॾिसो हिते ज़बर ख़तमु थी वई, हिते वरी आवाज़ बदिलजी वियो। अहिड़ी तरह सां नुकूश के नक्श, उलूम के इल्म, ऐं कबरूं उर्दू में कुबूर था चवनि, सजदा सुजूद सजदा। अहिड़ी तरह सां वफ़द उर्दू में अख़बारुनि में वफ़ूद था लिखनि। साॻी तरह सां हीअ जेको सुल्तान आहे त उनखे सलातीन, ऐं ख़ातून खे ख़वातीन, पर असां ख़वातीन बि असां तरजीह न ॾींदा आहियूं, असां उनखे सिधो असां औरतूं चऊं था। ऐं शयातीन खे शैतान न, फिरो न, ही नाकिद नाकिदीन, ऐं असां उनखे चऊं था नाकिद, सालिह सालिहीन सालिह। इहे साॻे जेके पैटर्न जा जेके आहिनि लफ़्ज़ उहे इन में तब्दील थींदा। वरी हीअ जेको ॿियो पैटर्न आहे जंहिंमें आहे उलमा, रुफ़का, फ़ुक़रा, ग़ुरबा, इन्हनि खे असां ज़बर में तब्दील कंदासीं त आलिम, रफ़ीक़ खे रफ़ीक़, फ़क़ीर फ़क़ीर। मुहावरे तौर ते असां ग़रीब ग़ुरबा चवंदा आहियूं, फ़क़ीर फ़ुक़रा चवंदा आहियूं, पर जंहिं महिल हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु न कयूं त असांखे उन जेको वाहिद जो पेश आहे उनखे ज़बर में तब्दील कंदासीं त उहो जमा थी वेंदो। साॻी तरह अक्सर हज वारा ॾींहं ईंदा आहिनि त हुजाज कराम लिखंदा आहियूं असां, पर इहो हाजी जेको आहे उहो वाहिद बि हाजी आहे, जमा बि हाजी आहे। ऐं ख़ादिम खे ख़ुदाम लिखंदा आहिनि, इहो ख़ादिम ई थींदो। अहिड़ी तरह सां हाफ़िज़, हाकिम, आशिक़, ऐं हीअ वरी जेको वाहिद जमा आहे उहो ख़बर खे अख़बार सभिनी में ॾिसंदो त अलिफ़ सां शुरू था, जेको जमा आहिनि उहो अलिफ़ सां शुरू था थियनि, अहकाम, अमाल, अल्फाज़। त असां उनखे सिर्फ़ु जेको वाहिद जो पेश आहे उनखे असां जमा ज़बर कंदासीं त उहो जमा थी वेंदो। त ख़बर न ख़बरूं, हुकुम, अमल, लफ़्ज़, जिस्म, ज़िला। अहिड़ी तरह सां जमा जो बि जमा थिए थो, असां वटि सिंधीअ में न आहे। जमा जो जमा उर्दू वारा लिखनि था त अख़बार ख़ुदि जमा आहे, ख़बर जो जमा आहे, पर उहो अख़बार खे वरी अख़बारात बि चवनि था।
पर असां वटि इख़बारात कोन्हे, असां वटि इख़बारू आहे। ऐं वजह वजूहात असां वटि सादो लफ़्ज़ आहे वजहूं। ऐं अहिड़ी तरह सां हीअ सभु तव्हां ॾिसो था, तफ़सील मां सभु नथो पढ़ां। ऐं ॿियो हेॾां जेको चार्ट आहे उन में किताब जेको वॾी तमामु घणी ग़लती था कयूं, ख़ासि तौर ते ॻाल्हाइण में, TV चैनल्स ते बि तमामु घणी इहा जेका मकालमनि में अचे थी त किताबूं, आवाज़ूं, अजरकूं, दुकानूं, ग़ज़लूं, क्लासूं, होटलूं, इन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे अजरकूं, इन ते थोरो तकरार आहे। उहे चवनि था त अजरकूं ठीकु आहे, पर ठीकु आहे, लाड़ जे कुझु इलाइक़नि में अजरक नथा चवनि, अजरकूं था चवनि। इहो कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके माना ॿई मुस्तमिल करे सघजनि था। उर्दू करे थी, उर्दू ॿोली बि आहे न, असां ॻाल्हि कईसीं न त उर्दू ॿोली बि आहे। हा, लफ़्ज़ उर्दूअ में ॾिसो, उहा ॻाल्हि आहे त का बि दुनिया जी ॿोली कोन्हे जेका निज हुजे, उन ॿियनि ॿोली लफ़्ज़ न हुजनि। सिंधी में बि आहिनि, उर्दूअ में बि आहिनि, ख़ुदि अरबीअ में बि ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ आहिनि, सभिनी में आहिनि। पर ॿोलियूं शाहूकार उहे आहिनि या त पंहिंजे ॿियनि ॿोलियुनि खे पंहिंजी ॿोलीअ में ज़म कंदियूं आहिनि, उनखे हज़म कनि थियूं। ऐं कुझु ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जेके शुरू में लफ़्ज़ न आयो त उनजो तर्जुमो करे छॾियो। पर उर्दू वारा असां वांगुरु एतिरा पंहिंजी ॿोलियुनि खे, छो जो मूंखे इहा चवण में काई बि हॿक नथी थिए त उर्दू ॿोली जिन माण्हुनि जी मादरी ॿोली आहे, उहो पाकिस्तान में 7% माण्हू आहिनि। ठीकु आहे न, 7% माण्हू जी मादरी ॿोली आहे। बाक़ी जेके 93% माण्हू आहिनि उन्हनि जी मादरी ॿोली पंहिंजूं पंहिंजूं अलॻि अलॻि आहिनि। सो इन करे इन जी मालिकी एॾी नथी थिए। शायदि इहा क़ौमी ॿोली न हुजे हा त इहो बि एतिरी मालिकी बि हुनजी न थिए हा। पर हाणे जीअं असां पंहिंजी ॿोली जे लाइ एतिरो संजीदा आहियूं, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेतिरो आहे ओतिरो मक़तदर आहे, उर्दू ज़बान वारा एतिरा न आहिनि जेतिरो पंहिंजी ॿोली। छो जो उहे जंहिं महिल वञनि था त फराज़ अहमद फराज़ जी मादरी ॿोली ॿी आहे, फैज़ अहमद फैज़ जी मादरी ॿोली ॿी आहे। हालांकि उन उर्दू में कमाल कयो आहे, तमामु वॾा शाइर आहिनि पंहिंजी ॿियनि जेका उर्दू ॿोली आहे, पर पंहिंजी ॿोलियुनि जा वॾा शाइर न आहिनि। सो त इहा जेकॾहिं उर्दू वारा कनि था त उर्दू वारी जी ॿोली उन असर खे उन्हनि ज़ाइल न करे सघिया आहिनि। असां पंहिंजे असर खे ज़ाइल कयो आहे, काई कोशिशि कयूं था। साॻी तरह सां हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि घाव। असां वारे पासे चवंदा आहिनि जम में घाव ज़बर ॾींदा आहिनि, पर वरी घा हमज़ा ज़बर ॾेई करे उनजो जमा थिए थो। साॻी तरह सां नाव, हाणे नाव ना जेके मथियां टे लफ़्ज़ आहिनि घाव, नाव ऐं ताव, इहे टे लफ़्ज़ जो जेको जमा आहे उहो हमज़ा सां नथो थिए। बाक़ी जेके आहिनि हाव, हाव, हां, ॾांव, ॾांव, ॾां, कांव, कांव ऐं कां। साॻी तरह सां ही पोइ थी वियो आहे मुज़किर मोनिस, नरमाद ऐं इहो जेको आहे मौज़ू आहे इहो बि सिंधी ॿोली जो पंहिंजो आहे। इहो निज़ाम सिंधी ॿोली जो पंहिंजो आहे। ऐं हिकिड़ा जिन्सी मुज़किर मोनिस थियनि था जेके एनिमेट चऊं था, ॿिया गैर जिन्सी मां मुराद इहा आहे त साह वारा जेके बि आहिनि जानदार, इंसान या जानवर या पखी या जीत, उनखे असां चऊं था जिन्सी आहिनि। ऐं बाक़ी जेके गैर जिन्सी आहिनि उहे जेके बि बेजान शयूं दुनिया में आहिनि उन्हनि जा मुज़किर मोनिस जा पंहिंजा आहिनि। हाणे जीअं ॾिसो असां ही जेके असां गैर जिन्सी अगरि चऊं था त गाॾो आहे त उनजो गाॾी मुज़किर मोनिस आहे, पर हर मुज़किर जो मोनिस हुजे ज़रूरी कोन्हे, हर मोनिस जो मुज़किर हुजे ज़रूरी कोन्हे। इहो बेजान शयुनि जी ॻाल्हि था कयूं। बाक़ी साह वारा जेके आहिनि उन्हनि में क़ुर में बि आहे त असां जोड़ा पैदा कया आहिनि, ऐं जोड़ो जो मतिलबु इहो आहे त नर माद पैदा कया आहिनि। बाक़ी जेके शयूं जेके इंसान पाण ठाहियूं आहिनि उन में ज़रूरी कोन्हे त टेबल आहे त टेबल जेको अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे, या मेज़ आहे त हाणे मेज़ खे असां चऊं था मोनिस आहे त मेज़ जेको वरी मुज़किर बि हुजे, इहो ज़रूरी कोन्हे। बाक़ी हाणे हीअ जेके असां ॻाल्हाए तय कया आहिनि जेके शयूं ॾिसो, हाणे ही उहे लफ़्ज़ लिखियल आहिनि जेके ॿोलीअ में नवां आया आहिनि, जिनखे माना 50-100 साल थिया हूंदा। गाॾी, चिंची, बगी, वेगन, कार, बस, ट्रक, साइकिल, इहे सभु मोनिस लफ़्ज़ आहिनि। ऐं स्कूटर असां चऊं था त इहो मुज़किर आहे, ऐं जहाज़ मुज़किर आहे। अहिड़ी तरह सां हेॾां अचूं था जानवरनि में त इन्हनि जा नरमाद जा पंहिंजा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि। कबूतर आहे कबूतर, या कुकुड़ त कुकेड़े, उन ते ज़ेर अची वई। ज़ेर वारा जेके बि तक़रीबन लफ़्ज़ थियनि था उहे सभु मोनिस थियनि था। मोर जो जेको मोर न आहे उहो ड्रेल आहे, मोरड़ी बि चवनि था। हा, पर जेको बुनियादी तौर ते लफ़्ज़
डिक्शनरी में बि लुग़त में बि मौजूदु आहे, उहो ठहियलु आहे, पर मोरड़ी बि चयो थो वञे। ऐं तितर खे तितरी, तोतो तोती, झिरक झिरकी, कांव कंवेली या कांवेली, ऐं बुलबुल मैना ऐं बाज़। इहे ॿारहड़ी में जंहिं महिल वञूं था त इलाही वॾी मालूमात मिले थी त उन्हनि वटि पखियुनि जा बि इलाही मुज़किर मोनस ॿुधण लाइ मिलनि था पिया, ऐं एतिरा सारा आहिनि जो असांजे लुग़त में बि मौजूदु कोन्हनि। हाणे मुज़किर खे मोनस में तब्दील करण जो कानून छा आहे? उहो कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जंहिंमें असां मुज़किर खे आख़िर में इण मिलायूं था त उहो मोनस थी थो वञे। जहिड़ी तरह सां शींहुं शींहण, हाथी हाथिण, कासाई कासाइण, सिपाही सिपाहिण, माली मालिण, धोबी धोबिण, ऐं जोगी जोगिण, जत जतिण, साईं साइण, कोल्ही कोल्हिण, पंजाबी पंजाबिण, नांग नांगिण। ऐं कुझु मुज़किर अहिड़ा आहिनि जिन में आख़िर में असां णी था मिलायूं। नौकरियाणी, जोगीअ में जोगियाणी बि थिए थो बिल्कुलु, ऐं धोबीअ में धोबियाणी बि थिए थो, ऐं खटी खे खटियाणी बि थिए थो, साथी साथियाणी, हारी हारियाणी, वाणियो वायाणी, हाजी हाजियाणी, संगती संगतियाणी, सिंधी सिंधियाणी, कुझु माण्हू उनखे सिंधड़ बि चवनि था, फ़क़ीर फ़क़ीरियाणी, डॉक्टरियाणी, ऐं परदेसियाणी भीलियाणी। ऐं हिकिड़ो उर्दू मां जेको असरु आयो आहे असांखे, उन मां हिकिड़ो असरु इहो आहे त जिन कुझु लफ़्ज़ सिंधीअ में जेके आहिनि जेके ज़ेर ज़बर ऐं पेश ते ख़तमु थियनि था उहे साकिन कोन्हनि, उनखे उचारणु खपे। जीअं जुमला लिखियल आहिनि, असलम खे पेर में सूर आहे, असलम खे पेर में सूर आहे, ठीकु आहे न, असलम खे पेर में सूर। इहे असांखे ॻाल्हाइण दौरान ज़बरूं ज़ेरूं इहे ॾियणियूं आहिनि, न ॾींदासीं त इहो असांखे हिनखे ग़लति चई सघूं था। चंड राति जो निकितो आहे, चंड राति जो निकितो आहे, मखे किविल चक पातो, चक न आहे चक पातो, मख खे किविल चक पातो। आतिफ़ जो भाउ काशिफ़, आतिफ़ जो भाउ काशिफ़, आतिफ़ ऐं काशिफ़ जी भेण मुर्ख, आतिफ़ ऐं काशिफ़ जी भेण मुर्क। इहो उर्दू जो ऐं वॾो असरु आहे जंहिंजे करे हीअ बि। ऐं हीअ जेके आम ग़लतियूं असां कयूं था मुज़किर मोनस जूं, जेको असां पोइ मुकाल में बि करे छॾिया त आवाज़ु नथी अचे, आवाज़ु नथो अचे, इहा सुठी मिसाल आहे। सुबुह थींदी अज़ान अचे पई ऐं आवाज़ूं गूंजनि पियूं। जी अज़ान मोनिस आहे, असल में त हुजणी खपे त अज़ान असांजो लफ़्ज़ ई कोन, असां सुठो लफ़्ज़ आहे बांग। हा हा, अच्छा, उनखां पोइ दुकानूं, जेके दुकान, ऐं मुंहिंजो दिलि मुंहिंजी दिलि, तुंहिंजी फ़िकिर तुंहिंजो फ़िकिर, सुठो मौसम सुठी मौसम, ऐं किताबूं किताब, अजरकूं अजरक, कॉलेजूं कॉलेज, ऐं सुठो मौत सुठी मौत। हाणे आहिनि तरजीही लफ़्ज़, कुझु लफ़्ज़ जेके इन असांजे वाहिपे में आम थी विया आहिनि, ऐं इन ॻाल्हि खां को बि इनकार कोन्हे। जीअं अॻूणी ॻाल्हि कई त शाहूकार ॿोलियूं ॿियनि लफ़्ज़नि खे पंहिंजो कंदियूं आहिनि, पर मुंहिंजी राय इहा आहे त धारियल लफ़्ज़नि जो वाहिपो सिर्फ़ु ॿिनि सूरतुनि में करणु खपे। हिकिड़ो, जॾहिं धारियल लफ़्ज़ पंहिंजी ॿोलीअ में मुकमिल तौर ते शामिल थी वियो हुजे ऐं उनजो मुतबादिल न हुजे। मिसाल, स्कूल, गिलास, कॉलेज, यूनिवर्सिटी, स्टेशन, बोतल, फार्म। हाणे हरूभर बि इन्हनि लफ़्ज़नि खे चवण त ही धारिया लफ़्ज़ आहिनि ऐं हिन जो ज़ोरीअ बि तर्जुमो ठाहिजे जेको न सुठो न लॻे त हीअ लफ़्ज़ हाणे सिंधीअ जा लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे इन जो मुतबादिल ही हाणे धारिया लफ़्ज़ कोन्हनि। पर उहे लफ़्ज़, अच्छा, ॿियो वरी आहे त जॾहिं ॿोलीअ में मुनासिब लफ़्ज़ मौजूदु हुजे, मौजूदु न हुजे त पोइ उहो, मिसाल, सुखड़ीअ जी जॻह ते तोहफ़ो या गिफ्ट, नेरनि जी जॻह ते नाश्तो। हाणे असां नेरनि मौजूदु आहे, इहो इस्तेमालु करणु छॾे ॾिनो आहे त नाश्तो, हालांकि नाश्तो बि इस्तेमाल में आहे, ख़राबु लफ़्ज़ कोन्हे, पर इन जो नुक़सानु इहो आहे त पंहिंजो जेको लफ़्ज़ नेरनि आहे न उहो हिकिड़े ॾींहुं मरी वेंदो, ऐं लफ़्ज़नि जो मौत ईअं ई थींदो आहे त इस्तेमालु करणु छॾे ॾींदासीं। हाणे मिसाल हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं, सीरप ठाहिणु, सीरप इस्तेमालु लफ़्ज़ ख़तमु थी वियो आहे, हर माण्हू शेव थो चवे,
शेव करायो शेव, हाणे उहो लफ़्ज़ संवार, पर सेर बि केॾो सुहिणो लफ़्ज़ आहे, इन जो असां इस्तेमालु न करण जे करे उन लफ़्ज़ खे असां मौत ॾेई छॾियोसीं। सो हीअ ॾिसो हाणे जेके लफ़्ज़ आहिनि, जंहिंजा लफ़्ज़ सिंधीअ में मौजूदु आहिनि, ख़ासि तौर ते ख़बर लिखण वक़्तु, ॻाल्हाइण वक़्तु इहे लफ़्ज़ इस्तेमालु करणु खपनि। मुग़वी खे असां खंभेल चऊं, वालिद खे पीउ चऊं, जुर्मानो खे ॾंडु चऊं, ज़ोजा खे वनी चऊं, तावान खे भुंग चऊं, जुर्म ॾोह, वालिदा अमड़ ऐं मुजरिम ॾोहारी, बिंत न्याणी, तफ़सीली की पैरायतो या पैरायती, रक़म ॾोकड़, तितली की बिभोरी, अज़ीम महान, अगर जेकॾहिं, आवारा, रोल, वरना, नत, गोया, ॼणत, कुंजी, चाबी, तरफ़ां, पारां, हालांकि के जॾहिं, गोताखोर, टोबो, नेक शगुन, सुठो सवण, लेन देन, ॾेती लेती, रिश्तेदार, माइट, चटाई, तॾो, रिश्तेदारी, मिटरी, बचपन, नंढपिण, फ़ाइदेमंद, लाभाइतो, तोहफ़ो, सूखड़ी, गुस्सो, कावड़, बुखार, तप, मज़कूरा, ॼाणायल, गली, घिटी, गंजो, ठोड़ो, डाकू, धाड़ेल, बरसात, मींहुं, कारामद, कारायतो, बिल्डिंग, माड़ी, मतलूबा, घुरबल, शनाख्त, सुञाणप, गोतो, टुबी, टे मंज़िला, टिमाड़, कीचड़, गप, मुतलका, लगापिल, मुताबिक, मोजिब, खौफनाक, भवायतो, इमारत, माड़ी, सल्तनत, परगणो, देही, बहराड़ी, ख़ानदान, कुटुब, मज़ाक, मश्किरी, 100%, 100 सैकड़ो, क़दीम, आगाटो, कदम, विख, हामिला, गोरहारी, टेबल, मेज़, मगर, पर। हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त हीअ लफ़्ज़ केॾा सुहिणा लफ़्ज़ आहिनि, पंहिंजी ॿोली में मौजूदु आहिनि, ऐं असां इन्हनि खे जेके इन जे मुतबादल सम्झी वेठा आहियूं, उहो तॾहिं इस्तेमालु कयूं जॾहिं इहे साउंड न हुजनि। नेरनि लफ़्ज़ में कहिड़ी ख़राबी आहे या सूखड़ीअ में कहिड़ी ख़राबी आहे। सो इहे लफ़्ज़ असांजा इस्तेमालु न करण सां मरी वेंदा। सिंधी ॿोली जा थुले लेखे ॿ लहजा आहिनि, जेके असां चऊं था त लाड़ी ऐं उतरादी आहे, पर उनखां पोइ असां जेकॾहिं वरी नंढा नंढा लहजनि जे अंदरि बि जेके लहजा आहिनि, साहती लहजो आहे, थरी, कच्छी, शिकारपुरी, विचोलो, लासी, ऐं लंघियो थाटी जी तरफ़ खां उबावड़े जी ॿोली ते बि अलॻि किताबु आहे, काकराली मांझर ते बि अलॻि किताबु आहे। अहिड़ी तरह सां खोड़ सारा आहिनि जेके इलाइक़नि जे अंदरि जेकाबाद में असां वञूं था। मिसाल तव्हांजे साम्हूं कोई माण्हू ॻाल्हाए, जेके सॼी सिंध घुमनि था पिया, तव्हांखे ख़बर पइजी त कहिड़े ज़िले जो आहे, इलाइक़े जो न कहिड़े ज़िले जो आहे, असांखे ख़बर पइजी थी वञे त जंहिं महिल ॻाल्हाए थो माण्हू त घोटकीअ जो आहे या जेकाबाद जो आहे, शिकारपुर जो आहे, या बदीन जो आहे, या ठटे जो आहे, या ॻाल्हाइण में ख़बर पइजी थी वञे। इहे असल में उनजा लहजा आहिनि। हाणे हीउ जेको ज़िक्र निकितो त ग़लति खे ग़लति चवणु, ऐं वछ खे वश चवणु, छाहे खे शाहे चवणु, ऐं छाणी खे शाणी चवणु, मंछर खे मंशर चवणु, इहो ख़ासि तौर ते लाड़काणो ऐं बहराड़ी ख़ासि तौर ते उन में। अच्छा, कुझु वरी इलाइक़ो ईअं बि आहे त हीउ इलाइक़े सां बि आहे, वरी कुझु कम्यूनिटी सां बि आहे। हाणे मिसाल असांजे शिकारपुर में कोई बि इनखे वछ खे वश न चवंदो आहे, पर जेकी शेख कम्यूनिटी आहे उन में अक्सर चवनि था माण्हू कुओ, पाॾो। जी जी हा। त इहा जेका जेको मुतबादिल आहे, आवाज़ तब्दील करणु, ऐं उन आवाज़ जे पोइतों जेका साइंस आहे उहा कहिड़ी आहे त कुझु कम्यूनिटीज़ आहिनि, कुझु माण्हू आहिनि, या कुझु इलाइक़ा आहिनि, गर्मियूं आहिनि, सर्दियूं आहिनि, सामूंडी इलाइक़ा आहिनि, इहे ॻाल्हाइण में कंहिं हद ताईं इनखे मुंहिंजी राय इहा आहे त इन ते एॾी वॾी तनक़ीद करणो त हिनखे ठीकु करणो, पर उस्ताद खे सहाफ़ीअ खे हीअ ग़लतियूं न करणु खपनि। जंहिं महिल टीवी ते अचे थो ऐं लाइव अचे थो या ख़बर पढ़े थो ऐं न्यूज़ कास्टर आहे उहो इहा ॿोली ॻाल्हाए, मूंखे यादि थो अचे, नालो खणणु ॾाढो सुठो नथो लॻे, पर खणणु त छो जो ज़रूरी आहे। हिकिड़ो सहाफ़ी चवंदो हुयो, गुलशन छेख छेख, ठीकु आहे न। सो इहो माना जंहिं महिल टीवी ते ईंदो इहो लफ़्ज़, इहो आवाज़ु आख़िर में जंहिं महिल नालो पंहिंजो ॿुधाईंदो त इहो ॾाढो नामुनासिबु आहे। अहिड़ी तरह सां ख़त ख़त, ख़्याल ख़्याल, ख़बरूं ख़बरूं, ख़ैर ख़ैर, गैरत गैरत, ग़रीब ग़रीब, बाग़, संग के संग, आंगुर के आंगुर, मंगणार के मंगणहार,
ऐं शीन खे वरी छे में तब्दील करणु, शींहं खे छींहं, छोकिरो खे छोकिरो, मच्छी ऐं मच्छी, हा शायद। हाणे ही जेको आवाज़नि जो जेको रदो बदल आहे, इन ते माण्हूअ खे जो ख़ासि तौर ते जेको मां ॻाल्हि कई त उस्ताद खे ऐं सहाफ़ीअ खे, सहाफ़ी इलेक्ट्रॉनिक मीडिया जो हुजे या प्रिंट मीडिया जो हुजे, उनखे ट्रेनिंग वठणी पवंदी ऐं उनखे इन ते ध्यानु ॾियणो पवंदो त कहिड़ा लफ़्ज़ कीअं उचारे सघजनि था। उनखां पोइ असांखे आदत आहे त कॾहिं कॾहिं घणो सिंधी थियण जे चकर में असां ग़ैर ज़रूरी तर्जुमो कंदा आहियूं। हाणे मां हीअ कटिंग कढी लिखी आहे में ॾिसो, हिते लिखियलु आहे, हिन पासे ॾाईंदो त शुमारियात खातो, ज़बरदस्त आहे, तमामु सुठो आहे, ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स। पर वुमेन डेवलपमेंट खे औरतुनि जे तरक़ी खाते में हाणे इहो लॻे ई नथो त हीउ को डिपार्टमेंट जो ज़िक्र आहे हिते, न हिन में इन्वर्टेड कामाज़ आहिनि, न हिन में ईअं थो लॻे त हीउ को जुमिलो आहे, हीअ का ॻाल्हि पियो करे, डिपार्टमेंट जी ॻाल्हि न पई थिए। ठीकु आहे न, हीअ माना इहा का ख़बर थी लॻे औरतुनि जे हवाले सां। सो कॾहिं कॾहिं असां ग़ैर ज़रूरी तर्जुमे जी तरफ़ वञूं था त उहो नामुनासिब तर्जुमो करे वेहींदा रहूं ऐं उहो ठहे कोन थो। मज़दर जेको आहे ॿोलीअ में, उनजी पंहिंजी उहो बुनियादी हिकिड़ो बुनियादी मवाद आहे लफ़्ज़ जो, ऐं उनखे असां जंहिं महिल जुमिले में इस्तेमालु कयूं था त उहो पंहिंजी शिकिल फेराए थो, ऐं उहो शिकिल फेराइणु ॾाढी लाज़मी आहे, लिखण में बि ॻाल्हाइण में बि। ऐं उहा जेकॾहिं असां नथा फेरायूं ऐं असां उनखे ईअं ई था लिखूं इस्म जे सूरत में या सिफ़त जे सूरत में या फ़ेल जे सूरत में जीअं उहो आहे, त उहा वॾी ग़लती आहे। मिसाल, ॿिटनि लफ़्ज़नि वारा, हाणे शहरनि जी ॻाल्हि था कयूं त शहरनि में असां कहिड़ी ग़लतियूं लिखण बि कयूं था। ॿिटनि लफ़्ज़ वारा उॾेरो लाल, हाणे उॾेरो लाल में वसकारो, इनखे लिखणु खपे उॾेरे लाल में। हिते हाणे जेको रो आहे उहो रे में तब्दील थियणु खपे। कड़ियो घंवर में बिजली बंदि, कड़े घंवर में, कड़ियो खे कड़े में तब्दील करणो पवंदो। नौशहरो फिरोज़ में फ़साद, नौशहरे फिरोज़ में पने आकिल, बिल्कुलु अहिड़ी तरह सां सीगे जी जेको हिन में लफ़्ज़ आहे, हाणे मोरो में महफ़िल थी गुज़री, त हिनखे मोरो खे मोरे करणो आहे, उहो हुन में आहे। हा बिल्कुलु सही था चओ, हिन में उहो बि आहे हिन में। अहिड़ी तरह सां ठटे में, ठटो में न ठटे में, ऐं दोदो सूमरो जो मौत न दोदे सूमरे जो, हाणे हिते दोदो खे दोदे थींदो, सूमरो खे सूमरे थींदो। ऐं लाड़काणो, लाड़काणे जे लफ़्ज़ सां ऐं ठटे लफ़्ज़ सां वॾी वेधन आहे। उनखे के चवनि था लाड़काना, सिंधी माण्हू, के चवनि था लाड़काणे, लाड़काणा, लाड़काणा, ऐं ठटे खे वरी ठटा, उहा हे बर उहा था ॼनि जेका हे अल्फ वारी न, टंग टंग बग़ल जेका हे आहे, जी हा। सो इहो लाड़काणे थियणु खपे, लाड़काना ऐं लाड़काणा न। साॻी तरह सां अच्छा वरी ॻाल्हि इहा त हाणे त उर्दू वारा बि लिखनि था लाड़काने में। सो हबीब जाले जो बि इशू आहे न त लाड़काने चलो, लाड़काना चलो न लिखियो आहे, वरना थाने चलो। सो इहा जेका जेको सीगे जी तब्दीली आहे, हाणे उर्दू वारा बि शुरू कई आहे करणु। अहिड़ी तरह सां हाणे हिन पासे अचूं था त जेका साईं ॻाल्हि कई कराची में दहशतगर्दी, हाणे हिते हमज़ा ज़बर ॼणी आहे, कराची ऐं कोटड़ीअ, कोटड़ी में वारदात, कोटड़ीअ में, तंगवाणी में, तंगवाणीअ में, घोटकीअ, मटियारीअ, जोहीअ, हाणे हिते हमज़ा ज़बर ॼणी पवंदी। हाणे हिते जेको मां ॻाल्हि कई त जेको ॿोली, जेको मादरी ॿोली जंहिंजी सराइकी आहे न, सराइकी दोस्त ॻाल्हाइण दौरान इहो कोन था ॼनि। मूंखे हिकिड़े तमामु वज़न भर जे ॼाणू शाइर हिकिड़ी दफ़े चैलेंज कयो त शेख अयाज़ जी हिकिड़ी वज़न जी ग़लती मूं पकड़ी आहे। असद तव्हां साईं, वज़न जी ग़लती मां शेख अयाज़ जी हिकिड़ी पकड़ी आहे। हिकिड़े दोस्त चयो, सखी पिया खे मिली त चइजां त चांदनी तो सिवा न थींदी, चई चइजां में मात्रा खुटाए वियो आहे। मूं चयो आहे मादरी ॿोली सराइकी त न आहे, चई हा। मूं चयो तव्हां चइजां चवंदो न, चइजां ईअं आहे, सखी पिया खे मिली त चइजां ए, हमज़े खे ज़ेर ॼणी आहे। पोइ हाणे खुटाए ॾेखार, अची हा यार इहो असां सराइकी कोन चवंदा आहियूं कानो, हलजां, उथजां, वञजां, चइजां। हाणे इहो लिखण में बि ॻाल्हाइण में बि इनखे ज़ेर ॼणी आहे। साॻी तरह सां जीअं साईं ॿुधायो त पे या पी, उनखे हमज़ा पेश ॼणियो आहे, पी मां न आहे, मां भा त इहे लिखण में बि ॻाल्हाइण में बि ॼणा आहिनि। हाणे हीउ जेको संदसि लफ़्ज़ आहे, इन सां बि ॾाढी तादी आहे त संदसि जी किताब आहे। हाणे हिते जेकॾहिं तव्हांखे संदसि किताब आहे बि ठीकु आहे, हुनजो किताब आहे, हाणे संदसि सां गॾु जी लॻाइणु या संदसि सां गॾु खे लॻाइणु, इहो
गैर ज़रूरी आहे। संदसि जी गाॾी ख़राबु आहे, संदसि खे ख़बर आहे। अच्छा, खेसि खे चओ, हाणे खेसि जो मतिलबु इहो आहे त हुनखे, खेसि जो मतिलबु इहो आहे त हुनखे खे ईंदी ई कोन, खेसि चओ। ऐं खेसि जी ख़बर या खेसि हिते बि माना संदसि ईंदो। सो हेॾां जेको मूं ॻाल्हि कई ज़मीरी पिछाड़ी में हमज़े जी ग़लती आहे त दिलि न लॻा। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा ए ज़िंदगी जो सफ़र, ज़िंदगी जो सफ़र। हाणे उहे ई जेके लफ़्ज़ लिखिया पिया आहिनि, हलजां वञजां। हाणे आहे अचूं था त हिननि ते जेको ख़ानगी स्कूल आहे, इहो लॻंदो इहो आहे कॾहिं कॾहिं त हिनखे प्रोजेक्ट मिलियो आहे सिंधी ॿोलीअ खे तबाह करण जो। सो ख़ानगी स्कूलनि जा जेके क़िस्म आहिनि उहे 4 क़िस्म जा आहिनि। हिकिड़े इंतिहाई महांगा स्कूल, हिकिड़ा महांगा स्कूल, हिकिड़ा विचोले दर्जे जा स्कूल, हिकिड़ा इंतिहाई गैर मयारी स्कूल जेके खुॾनि में खुलियल आहिनि, फ्लैटनि में खुलियल आहिनि। ऐं जेके इंतिहाई महांगा स्कूल आहिनि उते त सिंधी ॿोली जो नालो खणो पियो वॾो ॾोह आहे, त उते ॿोली ॻाल्हाइण ते, सिंधी ॿोली ॻाल्हाइण ते बि बंदिश आहे, बल्कि कुझु स्कूलनि में ॻाल्हाइण ते ॾंड आहे। त तव्हां अगरि सिंधी जुमिलो ॻाल्हायो त तव्हांखे ॿार खे उनजी कान को ॾंड जी रक़म ॾियणी पवंदी। ऐं विचोले दर्जे जा स्कूल आहिनि उते पढ़ाई थी वञे, उते वरी इहो ज़ुल्म आहे त 3 दर्जे खे था पढ़ाइनि ॿार खां। हाणे ॿारु दाख़िल थियो आहे प्राइवेट स्कूल में त 4 सालनि खां 3 सालनि खां बि ॿार खे आसान सिंधी था पढ़ाइनि जेका गैर सिंधी ॿार जे लाइ आहे। और लाज़मी सिंधी जो सिलेबस पंहिंजो आहे, उन जो निसाब पंहिंजो आहे, उन जा आवाज़ पंहिंजा आहिनि। ऐं जेको आसान सिंधी आहे उहो गैर सिंधी ॿार जे लाइ आहे, जेके दाल ॾेदर कोन थो अचे, जेके नींहुं मुंहिंजे कोन थी अचे। त सिंधी ॿार खे बि उहो था पढ़ाइनि। ऐं उनखां पोइ जेको गैर मयारी स्कूल आहे उन्हनि में त वरी हाणे जिते बि पढ़ाइनि था हिकिड़ो ज़ुल्म इहो आहे त उन्हनि स्कूलनि में जेको निसाब आहे उहो जो पंहिंजो तयारु कयल आहे, उहो पंजाब में ठहे थो। ऐं सिंधी जो माहिर त छा, बल्कि सिंधी ॻाल्हाइण वारो माण्हू बि कोन्हे। हा ॾिसो ॻाल्हि बल्कि निसाब में त आहिनि न, काफ़ी गुंजाइश आहे बहितर करण जी। ऐं पर पोइ बि हिकिड़ी ॻाल्हि मां सभिनी जेके बि निसाब आहिनि मार्केट में मौजूदु आहिनि सिंधी जा किताब जेके स्कूल में पढ़ाया वञनि था, मां हिकिड़े प्रोजेक्ट में कमु कयो त उहे सभु जमा कया ऐं जंहिं महिल जो रिव्यू कयो, जाइज़ो वरितोसीं त ख़बर पई त बहितरीनु बावजूदि इलाही नुक़्सनि जे बहितरीनु किताब जेको ॿाराणो आहे सिंधी उहो वरी बि सिंध गवर्नमेंट जो आहे। बहितर जेको बाक़ियुनि खां वरी बि उहो आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि जो। हालांकि उन में बि गुंजाइश आहे बहितरीअ जी, पर जेको हशर प्राइवेट वारनि कयो आहे न, जेको लाहौर में थो ठहे ऐं अलाए किथे किथे थो ठहे, उतो जेको लिखिजे थो। ऐं उते लिखण वारा माण्हू जेके आहिनि न, तव्हां नालो ई न ॿुधो हूंदो, अलाए कहिड़ो माण्हू आहे जंहिं उहो किताबु लिखियो आहे। हाणे इहे जेके चैनल्स ते जेके सिंधी चैनल आहिनि उन्हनि ते जेके अचनि था एंकर पर्सन आहिनि या ख़बरूं पढ़ण वारा आहिनि, उहे इन्हनि स्कूलनि जा पढ़ियल आहिनि। ऐं ख़बर पए थी त हे कंहिं न कंहिं प्राइवेट स्कूल में आयो आहे जेको किताबूं थो चए, जेके दुकानूं थो चए, मार्केटूं थो चए। इहो लॻे थो त इहो कंहिं सिंधी स्कूल जो या कंहिं गवर्नमेंट स्कूल में पढ़ियल न आहे। पर जिते पढ़ियो आहे हलो ठीकु आहे, प्राइवेट स्कूल में सभु ॿार पढ़ायूं था पिया, पर उते जेको वालिदैन जो जेको फ़र्ज़ु आहे त घटि में घटि पहिरियों त वञी करे मालूमात वठे त पढ़ाइजी थी। ॿियो आहे त जेको पढ़ाए थो उहे सभु सस्ता जेके आहिनि मार्केट में मैट्रिक पास इंटर पास जेके छोकिरा छोकिरियूं मिलनि था, उन्हनि मां हू खणी करे नंढड़ी पघार ते उनखे पढ़ाइनि था। इहो तमामु वॾो मामिलो आहे। ऐं हाणे हीउ जेको उर्दूअ जो असरु आहे, इहा ॻाल्हि ॿी रिपीट थी थिए हिते त 25 करोड़ आवाम मां 7 सैकड़ो माण्हुनि जी ॿोली उर्दू आहे, मादरी ॿोली आहे। ऐं लिंगा फ्रांका जो टर्म इस्तेमालु थींदो आहे हिकिड़ो, त उहा ॿोली जेका घण लिसानी इलाइक़ो हुजे ऐं हिकिड़ी ॿोली आहे जेका सभिनी खे सम्झ में अचे, उहा उर्दू जी जेका हिते हैसियत आहे उहा क़ौमी ॿोली खां अलावा लिंगा फ्रांका जी बि आहे। ऐं उर्दू जेका आहे उहा हैदराबाद, कराची में, मीरपुर ख़ास में, सखर में, सॼी सिंध में हर जॻह ते आसानी सां ॻाल्हाई सम्झी वञे थी। ऐं उनजो जेको असरु आहे उहो असांजे सिंधीअ ते मनफ़ी तमामु घणो पियो आहे। ऐं इंतिहाई अफ़सोस जी ऐं इंतिहाई परेशानी जी ॻाल्हि इहा आहे त इहे जेके मनफ़ी असर आहिनि, हाणे आहिस्ते आहिस्ते उहे असर उहे ग़लतियूं न रहियूं आहिनि। हाणे उनखे ग़लति आम चयो थो वञे त भई ठीकु आहे, हाणे इहो सभु चवनि था, हाणे तव्हां हिनखे किताबूं चओ। ऐं टीवी जा जेके मालिक आहिनि या इवन जेके हुते मेन माण्हू वेठा आहिनि उन सां ॻाल्हायो था, चवनि था भई सभु चवनि था न, सभु माण्हू ॻाल्हाइनि था न, हाणे उनखे जस्टिफाई था कनि, उनखे हाणे जस्टिफाई था कनि त बाबा हीअ अधु आबादी ॻाल्हाए थी पई त हाणे छो था चओ। हाणे मिसाल हिकिड़ो इस्तिलाह असां टीवी ताईं ॿुधोसीं त हुजे थो,
उहो उन खां अॻु में हिकिड़ी टीवी खां अॻु में इहो हुजे त हूंदो ई कोन हो। हाणे थी वियो आहे। हा, इन टीवी ते के हुजे थो अॻु में इहो लफ़्ज़ असां वटि हूंदो बि त तमामु ग़लती तसवुरु कयो वेंदो हो, पर हाणे सभु त इस्तेमालु कनि ऐं कहाणीकार बि कनि था, वॾा वॾा मुक़रर बि ॻाल्हाइण बि कनि था। ग़लतीअ खे टाइम ते न रोकियोसीं त उहो आस्ते आस्ते समाज में मुरवज थी वेंदो। सो उनखे सभिनी खे हिन ग़लतियुनि खे हुजे थो वांगुरु असांखे शामिलु न करणु खपे, वक़्त ते हिनखे ठीकु करणु खपे। हाणे ॿियो आहे उर्दू में जेको ॿियो असरु आहे असांजो तनवीन जो। साईं ज़िक्र कयो त आहीं खे हमज़े खे ज़रूर ॾींदा ॿ, या तनवीन ज़ेर में बि आहे, ज़बर में बि आहे ऐं पेश में बि आहे। हाणे मसलन लाम ते ॿ ज़बरूं आहिनि, इहो मसलन ईअं सभु लिखंदा आहियूं। पर वॾी ॻाल्हि इहा आहे त इहो असांजे तदरीस में किथे बि कोन्हे, असांजे लिखण में प्रैक्टिस में आहे, मश्क में आहे, लिखूं था पिया। ॿार खे पहिरें दर्जे खां वठी जेसि ताईं सिंधी पढ़ाइजे थी किथे बि कोन थो ॿुधायो वञे त मसलन हीअं लिखिबो आहे, या तनवीन पढ़ाई बि कोन्हे। मदरसे में जेको नाज़रा जो सिपारो आहे उन में आहे, पर असांजे सिलेबस में किथे बि कोन्हे। पर असां हरूभर लिख करे शामिलु कयूं वेठा आहियूं। हिनखे तव्हां मसलन खे मिसाल तौरु लिखो, इत्तिफ़ाक़नि खे इत्तिफ़ाक़ी लिखो, अंदाज़नि खे अंदाज़े तौरु, तक़रीबनि खे अंदाज़े हादसाती, वक़्तन फ़वक़्तन, कॾहिं कॾहिं उमूमनि खे आम तौर ते, ख़ुसूसन खे ख़ासि तौर ते। हा, अहिड़ी तरह सां फ़ौरन खे हिकदमि, ग़ालिबनि खे शायदि, मजबूरनि खे मजबूरीअ में, लाज़मनि खे लाज़मी तौरु, ऐं इशारतनि खे इशारे तौरु, रस्मनि खे रस्मी, आनन फ़ानन खे हिकदमि, जबरनि खे जबरी, नतीजतनि खे नतीजे तौरु, फितरतनि खे फितरी तौरु। इहो ॿियो आहे उर्दू जा जेके मनफ़ी असर पियो आहे ॿोलीअ ते। अचु त फ़ोटू खिचरायूं, थोरी सी चांहि, हाणे सिधो सो उर्दू मां तर्जुमो वरितल आहे। थोरो सो ख़्यालु, मूं चयो के, मैंने कहा के, उन मां वरितल आहे, सिधो सो तर्जुमो थियल आहे। मां त वैसे बि अचां पियो, हाणे वैसे बि एॾो आम थी वियो आहे, हाणे इन ते बहस ई कोन ख़तमु थियो। वैसे ग़लति आहे, छा में ग़लति आहे? इलाही माण्हू तव्हां बहस था कनि, छा में ग़लति आहे? अहिड़ी तरह सां ज़ाहिर सी बात आहे, गोया ही सभु कुझु तो कयो आहे। ज़रा तूं बि सोच, चांहि लफ़्ज़ आहे, हेॾा सारा हुन में अखर आहिनि, चांहि खे चांहि था चऊं सभई असां। मनाईंदुसि, मां हुनखे मनाईंदुसि, परचाईंदुसि न, ठटा, ये ॻाल्हि थी वई, लाड़काना। अच्छा, ॿियो ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूल जी वरी ॻाल्हि कयूं था ॿीहर, त मञाईंदुसि बि ठीकु आहे, पर हिते जेको वधीक जेको हिनजो कॉन्टेक्स्ट आहे उहो परचाईंदुसि आहे। ऐं अञा खे अञा, वञा खे वञा, ख़ासि तौर ते जेके छोकिरियूं आहिनि, औरतूं आहिनि, ॿार आहिनि नंढा प्राइवेट स्कूलनि में। हा, हाणे ॾिसो, हे उर्दूअ जा सिधा सवां जेके किताब, मेरी किताब ऐं मेरा दिल, मुझे इतला नहीं मिली, तुम्हारी आवाज़, हे रिपीट था थियनि, उहे ई सभई। अच्छा, हिन में आख़िर में हिकिड़ो कमाल जो आहे, इहो कमाल जामड़े साहब जी किताब मां वकाले मां पढ़ियो त उर्दूअ में, हाणे पढ़ो हुनखे, सारा मसला राबिया की बच्ची में, उर्दू कहिड़े ड्रामे में आहे, उन में छा लिखियो आहे? सिंधी में पढ़ो अदा, हिते बची तर्जुमो बची मां नथो थी सघे, हिते सिंधी में बची ॿी माना आहे, खोड़ सारा करे सघे थो, गाढ़ थी वेंदी आहे। हाणे इहो तर्जुमो कयो आहे सिंधी में, इहो वॾी ॻाल्हि आहे, PTV ते हलियो आहे। अच्छा, हाणे हीअ जेके ज़ेर इज़ाफ़त आहे, इन मां बि असां तक़रीबन जान छॾाए विया आहियूं, पर अञा कुझु झूना हलाइनि था हिनखे। अच्छा, हिन में हिकिड़ो असां ॿियो रहाए विया आहियूं, उहो आहे त मदरसे जो पढ़ियल बि जेको आहे न, उहो अरबीअ सां ऐं फ़ारसीअ सां वधीक वेझो आहे। ऐं जेको मदरसे जो पढ़ियल आहे, उस्ताद भले स्कूल जो उस्ताद आहे, जेकॾहिं हुनजे बैकग्राउंड में मदरसे जी तदरीस ऐं तालीम आहे, त उहो सारे फ़हरिस्त लिखे थो, ऐं सरे आम, नक्शे क़दम ऐं बरसरे रोज़गार। हाणे ॾिसो, साहिब हैसियत केॾो सुठो लफ़्ज़ आहे सिंधी में, सरहंदीअ वारा, उनखे साहिब हैसियत खां करे पंहिंजे सिंधी में इस्तेमालु कयूं था। ऐं पैगाम इस्लाम, इस्लाम जो पैगाम, रोज़े क़यामत, क़यामत जो ॾींहुं,
ज़ेरे तामीर, तामीर हेठि। अच्छा ॿियो ॿोलीअ जी एॾी ख़ूबसूरती आहे जो सेठार जा लिखिबो आहे, तुंहिंजो शहर कहिड़ो आहे? सेठार जा। काॾे थो वञे? सेठार जन, ठीकु आहे न, या सेठार जे पियो वञा, हालनि जो आहे, किथां जो आहे? हालनि जो आहे। लफ़्ज़ हालनि त आहे ई कोन, हाल आहे, सो या ॿोली हाले पियो वञा, खोड़नि जो आहे। हाणे ॾिसो हीअ ॿ मुख़्तलिफ़ अख़बारुनि साॻी ख़बर आहे, कड़े गवर में, कड़ियो गवर में। हाणे हीअ ख़बर ॾिसो, हिन में बाहि जो ज़िक्र आहे। रखण वेझो ॻोठ में बाहि 10 घर सड़ी ख़ाक थी वियो। हे त बिलेंडर आहे न, या थी विया, थी सघे थो त प्रूफ जी ग़लती हुजे, पर ग़लती त पंहिंजी जॻह ते आहे। मेहड़ भरिसां बाहि 3 पुरितनि जो अलाह ताला सड़ी रख। अलाह ताला वलीराम साहब ॿुधाईंदो त इहो बेसिकली अलाह ताला आहे। हा, पर माना जी हा ॾिसो हिते आहे अलाह ताला, हिते आहे चइनि ॼणनि जा घर सड़ी रख। ख़बर साॻी आहे, साॻी ॾींहं जी आहे, पर रिपोर्टिंग जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे। हाणे ॾिसो शहदादपुर जी स्कूल जी इमारत ड्राराई मलबो विकिरो, ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते दाउ। साईं मां वरी बि गुज़ारिश इहा कंदुमि त इहो कमु के हिकिड़े इदारे जो कोन्हे, हिकिड़े मिनिस्टर जो कोन्हे, हिकिड़े इदारे जो कोन्हे, हिकिड़े फ़र्द जो कोन्हे, सभिनी जो गॾियल फ़र्ज़ु आहे। ऐं वालिदेन जो आहे, सहाफ़ियुनि जो आहे, मीडिया जो आहे, इदारनि जो आहे, सभु गॾिजी करे कंदासीं तॾहिं थी सघे थो। बाक़ी को हिकिड़ो माण्हू चए त थियणु खपे, हीअ ग़लति आहे, मां मज़म्मत कयां थो, इन सां कोन्ह थींदो। महिरबानी साईं।